खैरपुर नाथन शाह का अब्दुल गनी सियाल की खबर ॾींदा हलूं। खैरपुर नाथन शाह में पूरे पाकिस्तान जिया सिंध में भी कोरोना वायरस सबब सिंध जूं सब दरगाहूं सील कयूं वयूं, जंहिंमें मशहूर दरगाह हज़रत सैयद जुड़ियल शाह जीलानी खैरपुर नाथन शाह जी दरगाह के रात जो औक़ाफ़ खाते वारन सील करे छॾियो आहे। जंहिं ते औक़ाफ़ खाते वारन ॿुधायो त सिंध हुकूमत जे अहिड़े फ़ैसिले ते अमल कंदे अॼु सिंध जूं दरगाहूं सील कयूं वयूं आहिनि, जॾहिं त शहरियुनि ऐं आसपास जे इलाइक़नि जे रहवासियुनि जो वधीक चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत मिली भगत करे असां सां वॾो ज़ुल्म करे रही आहे। असां पहिरियां ई लॉकडाउन मां पंहिंजा पेर संभाले न सघिया आहियूं, वरी ॿियो लॉकडाउन करे असांजे बचड़नि खे बेरोज़गार करे छॾींदा ऐं शहरियुनि आख़िर में इहो मुतालबो कयो त वफ़ाक़ी हुकूमत सिंध हुकूमत असांखे बेरोज़गार थियण जो मुआवज़ो ॾिए, न त असां रोडनि ते निकिरी पंहिंजे हक़ लाइ आवाज़ उथारींदासीं।